उहे तो पाण के बचाने में पूरा हुंदा। एड़ी जिंदगी कालू केड़े कम जी जेमें जिल्लत का सवाइ बियो कुछ भी न हुजे। ने का सुठो आ त मरी पवन। कुर्बान वञा उहे मुहांड रही बिया जेके मौत के गले लान। मौत जे खौफ का मानू एतरो भी न करे जो वडा त वडा पर नंढड़ा बार भी मुंह में भी थुकू हणन। या जिंदगी केड़ी चेबी। अचर तू केड़े जहान में आई। अजकल पटको लथो इज्जत बची वारो दौर अची वियो आहे। कालू चयो सच थई। कुर्बान जेको कमकार हुंजे महला तो लाहे अच। रात गोठ हलणो आ। कुर्बान वञा कम को भी कोने। अचर असां हाज़िर आहियूं। रात हली या हींअर? हलणो त रात ही आ। मूसा वडो चालाक मानू आ। जे उनके थोड़ी भी खुणक पइजी वई त दुखियो पइजी वेंदो। उन करे पूरे बंदोबस्त सां हलणो पवंदो। मूसा के को भी मौक़ो ॾियणो न आहे। पर जे मूसा को भी मौक़ो ॾे थो त उनखे छॾणो न आहे। कुर्बान वञा असांजा सिर तो मथा कुर्बान। असां सिर घणा ई ॾेई चुका आहियूं। हाणे सिर दुश्मनन जा लहंदा। उन्हनि जे सिरनि में लाबारो विझणो आ। हू पंहिंजो दाव हली चुका आहिनि। हाणे बगैर उन्हनि खे मौक़ो ॾियण जे वार असांखे करणो आ। ऐं मूसा खे ॿुधाइणो आ त आचर अञा मुल्क में मौजूद आ। जेकर शहर नाहे वठी हलणो तोखे त ॿुधाए मूंखे। मां आसरो ई पले छॾियां। अजायो इलाची आसरे में चिचलाया पई। इन खां सुठो ज़हर खाई सुरन का तो जान छॾाया। अजो को ॾींहुं भज भजा में गुज़री। अल्लाह ख़ैर कंदो। सुबह 7 जो तो चलो। रोज़ पियो तो आसरा ॾी। तुंहिंजी इहा सुभाणे त अलाए कॾहिं ईंदी। मुंहिंजी त ॾींहों ॾींहुं हालत वञे थी ख़राब थींदी। चए न तो सुबह जो 7 जो निकिरी हलंदासूं। हाँ हाजन पिट को कंदी है तब सुभाणे हलंदासूं। अजे पिट को न कंदी है तब सुभाणे हलंदासूं। हाँ अल्लाह ख़ैर कंदो। अजो को ॾींहुं त वियो गुज़री न। अजो को ॾींहुं त वियो गुज़री। पिट को इन लाइ बि कया न त तूं सुभाणे बि न ठाहे वेंदे। जन न हलणो हुजे हाँ त सिधी ॻाल्हि कोन कई आई आहे। तूं का ईअं बंदूक भरे मूंखे कान हणी आहे। जेको लफ़्ज़नि जी गोली सां नथो मरे उनखे बंदूक जी गोली छा मारींदी। इंसान हुजी हा न त हिक ई ताने सां मरी पई हा। तोखे गिची में टोड़ो विझी दर दर ते गेलियाऊं पोइ बि ज़िंदा आहीं न। वो चरी माई जेको ज़िंदा आहे न सिर्फ तुंहिंजे करे न छोकरे करे न ॻोठाणनि जे करे। सोचां पियो त मौत खां अॻु में को भलाई वारो कमु कयो वञा। जेको पंहिंजे घर खे नथो संभाले ॿियनि सां कहिड़ी भलाई कंदो। केतिरे ॾींहंनि खां खट ते पई आहियां। एतिरो थियो अथई त हिकु ॾींहुं सीड़ा के डॉक्टर वटि हली मूंखे ॾेखार। बाक़ी घोट खे तूं सुधारींदे। जॾहिं कंहिंजे भलाई लाइ सोचां थो त तोखे चिड़ छो थी लॻे। मूंखे चिड़ छो वठंदी। घर जे अॻियां कैंप खोले वेही रहो भलाई जा कम कर। मां छा जो तोखे रोकियां। पर ॻाल्हि त ॿुध तूं सभु त हिकु भलाई कर न। चयमि त सुभाणे वठी हलंदो मोई। जे इतबार नथो अचई न त मस्जिद में हलूं भला। तूं खणी सॼी मस्जिद मथे ते रख। मूंखे एतबार कोन्हे तो। इतबार नथो अचई न त कोन थो वठी वञे शहर में। हाँ जेको पिटणो अथई तूं पिट। तुंहिंजी न पिट लॻे त मसाला। सभई संत त सड़िया पिया अथई। हुजे हिकिड़ो संत साहो त पिट बसर करई न। बाक़ी न हलण जो बहानो तो करी। सो न हल न हल वञी खॾ में पओ। शहर मूंखे बि ॾिठल आहे। सुभाणे छोकिरे खे साण करे शहर हली वेंदुसि। जॾहिं तोखे शहर ॾिठल हो छो न हली वई? हाँ मुंहिंजे मथे सूर विझण जो मक़सदु। हाणे कोई वञी मर। पर आउं चवां थी मूंखे 2 पैसा त ॾे न। छोकिरे खे गॾु वठी शहर वञा। चवां ठहियो घणी तरड़ी नथी। चयोमांइ न सुबुह वठी हलंदोमांइ। जेकॾहिं सुबुह न हले न मां तोखे वरी कान चवंदुसि। जेको बि गठो पियो आहे न पोइ खणी शहर हली वञी विकिणी पंहिंजे पाण खे ट्रैक्टर खे ॾेखारींदुसि। अरे 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 चिटी थी वई छा? हाँ घर कोन कमाईंदी?
सोनो तो सोन ठहेगा छो मुंहिंजी जान खां वधीक सोन त कोन्हे सेहत सलामत आहे त सोन वरी थी पवंदो हा जॾहिं ज़िंदगी पूरी हूंदई ते हिक हिक तार तुंहिंजी ज़िंदगी कोन बचाईंदई अरे तूं या तो भई जरा मौत जे कंधे ते वेठा आहियूं हाँ छो थी पंहिंजे सिर जे मथां इहो सोन विञाई अरे एतिरो त कर जे सुभाणे तूं मरी वञूं त छोकिरे लाइ कुझु छॾियो वञ हाँ विझी थी उन्हनि खे सूरनि में हर भर पंहिंजे बीमारीअ मथां आख़िरी बाक़ी जेके पूंजी आहे न घर में उहा ख़तम करे पोइ तूं मर जा अजय मुंहिंजे इलाज लाइ ख़र्च न कर वो जेका जीतन मारण जी दवा वठंदा आहियो न बागन लाइ तूं हज़ारी खणी अच तो उहा पी पंहिंजी जान बि छॾाया त तुंहिंजी जान बि छॾाया मस्त का सुठी ॻाल्हि कई अथई हाँ रो न ॻोल्हियां थो हेॾा थची वई त मुंहिंजो वाइदो आहे तोसां तोखे आणियो थो ॾियां इहा दवा मोटा साईं जो ख़ैर अरो ए ख़बर तुझे चमा मथा कहिड़ी चर्वी चढ़ी वई आहे बाबा का गलती थी आहे गलती थी आहे न्यापनि मथा न्यापिया पे मोकिलियां ऐं तव्हां हिते अचण खां कतरायो था बाबा यकीन कयो असांखे तव्हांजो को बि न्यापो नाहे मिलियो कल रात जो कमदार जे छोकिरे खे न्यापो ॾेई आयुसि बाबा ॿार आहे थी सघे थो उनजे ज़हन तां लही वियो हुजे टियों ॾींहुं किथां पिया जोड़े टियों ॾींहुं तूं ऐं कमदार शाम धारे वाट ते मां तव्हांखे मिलियो हुयुसि न मां त ईअं ई चकर ते निकितो हुयुसि बाबा कमदार ओचितो मिली वियो अलाए किथां पे आयो अड़े मां तोखे बेवकूफ़ नज़र अचां थो या मूंखे ॿार सम्झो अथई बाबा बाबा यकीन कयो त मां कूड़ कोन थो हणां तव्हां ॿई पिपरी जे बि परियां अचो पिया कंहिं माण्हू तव्हांखे ॾिठो उन मूंसां ॻाल्हि कई बाबा थी सघे थो त कमदार खे ॾिठो हुजेसि मुजीब हे ईअं कोन मञींदो तूं हिन खां हाल वाल वठ बस मुजीब बस इहा घणी अथसि कंड खोले ॿुध परू अॼु राति वञी कमदार सां मिल सुभाणे अची जेके मूंखे हक़ीक़त न ॿुधाई अथव त ॿिन्ही जूं खलूं लाइ कड़नि खे पाराए छॾींदुसि वञ चल तो चल यहाँ से मोए खबे जो है कहीं हाल कहवा खैरा जिसरा दे खैर हुजे बा कोई बुधाए चाचुस चाची मूसा जे जुल्म जा निशान अथस अबा चङो थियो जो आए अबा असांखे इहो मिरू मारे ॾे त को मुल्क ठरे जंहिं ॾींहं खां हिन मिरू हिन ॻोठ में पेर पातो आहे मिसकीननि जो जीअण हराम करे छॾियो अथई हे हिन सां पहिरियों चकर नाहे थियो हिक न ॿिए ॾींहुं असांजे मथां हिन मिरूअ जो मोचड़ो पियो थो वसे खैरा जे सिर ॾे खैर हुजे जेसीं ताईं हे कंहिं न कंहिंखे पादर नथा हणनि हिननि जे हथनि जी खास नथी लहे पई अबा चङा भला त चङा भला पर हो गरीब मिसकीन गुगदाम ऐसा अबा उन जो बि हाणे मथो फाड़े रखियो अरे हाणे माठ कर
घड़ी घनो साहिब खणो ॾींदी आहियां या समूरो अहवाल हिकु साही ॿुधाए पोइ मां ठिकंदी आहियां। खैरां जे सिर जो ख़ैर हुजे, को त आयो आहे असांजो हाल ॾिसण ऐं ॿुधण। अबा परियां मानी खाई ॾे, आग में चांहि करे वठूं। चाचा फिलहाल का बि तकलीफ़ न कजो, मां जंहिं मक़सद लाइ आयो आहियां उहो हल थी वञे। ठीकु आहे पुट, तूं हिते वेह, मां कमदार खे साण करे जबार वारनि खे वठी अचां। खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे, पोइ वारो कर न, नेक कम में देर कहिड़ी। अरे हाणे तेसि ताईं तूं चांहि जो कोप तयारु करे प्यारे वठीस, त मां सभिनी खे वठी थो अचां ऐं इहे रत बि साफ़ कया वञी। चाची फिलहाल वेह, चांहि जी ज़रूरत नाहे। अब हिते त इहो मोह मिरूं बाहि बारी वेठो आहे। मर्द त मर्द, पर औरतुनि जी बि इज़त कोन थो करे पियो। ॿ टे दफ़ा त मुंहिंजे मथां हथ उलारिया अथई। अब मुंहिंजो त ख़ैर आहे, पर हवेलीअ में जीजाउनि जे मथां बि बाहि बारियूं वेठो आहे। मिल्कियत जे लाइ मोह अचे छितो थियो आहे। रेस मिठल खान जी मिल्कियत? अबा रेस मिठल खान जी सॼी मिल्कियत लिखियल आहे नसीबा जे नाले। हाणे त मोह मिरूं जो कहर सॼो किरे थो उन जे मथां। अबा जॾहिं मिल्कियत लिखी ॾियण खां इनकार कयो अथऊं त हाणे तूं चइसि मूंसां निकाह कर। अबा काॾे हुन मोह मिरूं जी उमिरि, काॾे हुन मासूमिड़ीअ जी उमिरि। चाची नसीबा जा ॿाहिरि हुन लाइ कुझु बि नथा कनि छा? खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे, जे इन्हनि में का थूम हुजे हा न त मूं वारो पोढ़ो ऐं कमदार तुंहिंजे दर धिका खाइण ई कोन अचनि हा। पर अबा हुननि खे न अकुल न मौत, जेको बि मथे ते हथ रखी पूछर थो ॾिए न त बसि सम्झनि था इन खां वधीक असांजो को सॼण ई कोन्हे को। हाणे अबा अलाह तोखे आंदो आहे, मन तुंहिंजे ॾढ ते हुन मिरूअ सां मुहाॾो अटकाइनि। चाची अलाह भलाई कंदो, कुझु न कुझु करे था वठूं। खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे, असांजो ख़ैर आहे। अबा मूंखे त परेशानी रुगो हुननि वीचारनि जीजाउनि जी आहे। अबा का बि राति खाली न गुज़री आहे जो इन मोए मिरूअ हुननि जे मथां ज़ुल्म न कयो हुजे। आख़िर त मासूम जानियूं आहिनि। अबा मोए मिरूअ जो केतिरो ज़ुल्म सहंदियूं, वीचारणियूं आख़िर हार मञे वेहंदियूं। चाची उनखे जेके ज़ुल्म करणा करे चुको, हाणे असांजो वारो आहे। अबा खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे, जेतिरो जल्द थी सघई इन मिरूअ जो बिलो कर। हो हवेलीअ में बंदि मासूम, अबा उन्हनि जी जान आज़ाद कराए। तो छा सोचो? मौत। मूं फ़ैसिलो कयो आहे त मां मौत खे गले लाहींदसि। एतिरो आसान मौत तोखे मां ॾियण वारो न आहियां। हा, जेकॾहिं तो ज़िद न छॾियो त पोइ मौत मलूका खे मिलंदी। मूसा खान, जेकॾहिं मारणो अथई त मूंखे मार। मलूका तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो आहे? ॾोह त अदा मिठल बि कोन कयो, पर छा कया? समूरी मिल्कियत अदा मिठल जे नाले हुई, आऊं मजबूर हुयुसि। हींअर मिल्कियत मुंहिंजे नाले ते आहे त पोइ मूंखे छो नथो मारी? मिल्कियत तुंहिंजे नाले ते आहे, इन्हे करे तोखे पंहिंजो बनाया पियो। इहो तुंहिंजो ख्वाब ई रहंदो मूसा खान। मूसा खान ख्वाब नाहे ॾिसंदो, तोखे मूसां निकाह करणो पवंदो। जे इनकार कई त पोइ मलूका जो लाश तोखे तोहफ़े में ॾींदुसि। 3 ॾींहंनि जी मोहलत ॾियां थो, मञी वठ, न त ॿी सूरत में मलूका जे कंध ते काती रखी तोखां हा या न जी वरदी वठंदुसि। पोइ तूं पंहिंजो ज़िद मथे कजाए या मलूका जी ज़िंदगी। खान हवाला ॾियूं? जी चाचा। जवार खान हाल हवाला ॾियूं बाबा? जी बिस्मिल्लाह चाचा। भाउ कमदार बिस्मिल्लाह कयो बाबा। भाऊ परो अॼु सभिनी खे गॾु ॾिसी सोचां पियो त हीअ हक़ीक़त आहे या ख़्वाब पियो ॾिसां। अरे खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे, हक़ीक़त है हक़ीक़त।
काश जिन्हें अॻु में असीं सभई पाण में खीर खंड हुजूं हा त हिन ॻोठ मथां ई आफ़तूं त अचनि ई कोन हा। पर इन आफ़तुनि खे बि त असां पाण कूर कूर करे था आणियूं। अदी ख़ैरा एॾे खून ख़राबे थियण खां पोइ बि जे अलाह साईं असांखे हिकिड़ो मौक़ो ॾिनो आहे त असांजे मथां अलाह साईं जी वॾी हिकिड़ी गनीमत आहे। खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे तॾहिं त चवंदा आहिनि न त भुली भुली भाणे आई साबी न भुली। बेशक साहब न भूली अदी ख़ैरा पर ठा जूं ॻाल्हियूं जे असां ॻाल्हियुनि वसीले कंदासूं त ठा बि कॾहिं कोन थींदो। खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे मुर्दनि खोटण जी ज़रूरत नाहे। चाची ज़रूरत आहे ज़रूरत। अजर खाना खून ॿिन्ही तरफ़नि जा थियल आहिनि पर मुंहिंजो घणो घर बर्बाद थियो आहे। अचर खान मीर जे पलांदे में तव्हां अजूअ खे मारियो बाक़ी तव्हां मूंखां यकीन वठो त मीर खे भोतार बाबा साईं मारायो अलाह जन्नत नसीब करेसि पाण को निजामत जी पहुतो। अबाणे जे ॾिठो वञे त जबार वारनि तव्हांजे पलाद में तव्हांजी भाॼी खे मारायो। खुदा शाहिद आहे त मुंहिंजो इहो इरादो न हो पर मजू जल्दबाज़ी करे वेठो। इहे खून ॾे वठ में थी विया। मां उन्हनि खूननि जी ॻाल्हि कोन थो कयां। मां त दा नबन जे क़ातिल जी ॻाल्हि थो कयां। अचर पुट जे तूं चईं त पोइ हुनजो एतबार जबार ई मजूअ खां तव्हांखे वठी ॾियो त छा तव्हां उन्हनि खां एतबार वठी चुका आहियो? अचर असीं एतबार वठी चुका आहियूं पर उहो तुंहिंजे यकीन जे करे। खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे हूअं चओ पिया त ॻाल्हियूं न कंदासीं हाणे खणी पुराणा खाता खोलिया अथव। इहो ठाह बि कोन थियो। हाणे ॿियूं घणियूं ॻाल्हियूं छॾियो हे हथ थी ॿधाव हे मुंहिंजो रओ मेड़ ठही भाउ बसि मुंहिंजे अछे मथे ते ॾिसो घणियूं तबाहियूं थियूं घणियूं तबाहियूं। उधर कुसी विया अञा बि न सुधरियो। बीह बीह मां पहिरियों हिकिड़ो वाइदो कर अचर त तूं हिन पोतीअ जी लॼ रखंदे हिन पोतीअ जी लॼ त पोइ हा पोती मुंहिंजे मथे ते रखो। चाची मां तोसां वाइदो थो कयां त तुंहिंजी पोतीअ जी लॼ ख़ातिर बाबा जो सिर कुर्बान करे छॾींदुसि। भाऊ पल्ल हलो साईं त खणी आ।